दोस्तों हींअर एडिटिंग कंप्लीट कई आहे पंहिंजे ब्लॉग जी ऐं हींअर अपलोड थिए पियो ऐं टाइम थियो आहे हिनमहिल सुबुह जा 8:30 बजे एडिटिंग ख़तमु। हाणे असां उथंदासीं थोरो फ्रेश थियूं, इलाही थकी पियूं, नाश्तो वाश्तो खाऊं, सही आहे? ओके, अल्लाह हाफ़िज़। मिनसा स्कूल वेठी आहे। मिनसा तुंहिंजो स्कूल आहे? अच्छा, मैडम किथे वेंदी आहे? मैडम हिते ये रूम आहे मैडम जो? अरे वाह वाह, बैग किथे तुंहिंजो? वाह वाह, छुट्टी थी वई? ऑफ थी वियो? चले? मिनसा वारनि में तेल है मां ॾेखार। अरे वाह ॾिसां, अरे वाह तेल है मां। हल हाणे छा मसलो तोसां? बुख लगी आहे। बुख लगी आहे? हल तोखे भला छा वठी ॾियां? मूंखे न आहे ख़बर छा खाइणो। ॿुधा न छा वठी ॾियां? जो तूं वठी। हल दोस्तों, सुबुह सुबुह जो ॿारनि जो ख़र्चो थींदो आहे। छा खपे? अब हिनखे ॾेसि, हल वठ खण। सही आहे? हाणे सही आहे? ओके पक, हाणे हलूं घर। दोस्तों मां हाणे जीअं गाॾी स्टार्ट कई त गाॾी स्टार्ट ई कोन थी थिए, मतिलबु हिन पेट्रोल कंहिं कढी छॾियो आहे। राति जो मां हिते बीहारी हुई, सो मूंखे लॻे थो कंहिं पेट्रोल कढियो आहे, छो जो 2 ॾींहंनि खां त मां हिते बीहारी। पेट्रोल बि हिन में तक़रीबन 1200-1300 जो पियल हुयो, सो हाणे कांटो 0 थो ॿुधाए। दोस्तों जैं भी पेट्रोल चोरी किया अल्लाह उनके खुश रखे। पर हाँ ये तो चई सघूं, दुआ था ॾेई सघूं, अल्लाह उनके भी खुश रखे। बहरहाल ईअं थियण न खपे पाड़े में, को मसलो कोन्हे, ठीकु आहे। थी वई दोस्तों, स्टार्ट थी वई। ऐं इहो इश्कू जेको पेट्रोल जो, जंहिंखे पेट्रोल चोरी करिणो हो उन चोरी कयो। हलो सही आहे, ठीकु आहे, ईअं थींदो आहे। दोस्तों हींअर 2 पिया थियनि मंझंदि जा ऐं हे लंच टाइम थी वियो आहे। चिकन बिरयानी आहे, बसर, सावा मिर्च ऐं ही मटन जो, ईअं सम्झो त ग्रेवी आहे। बिरयानी त विझी बि खाई सघूं था अॼु ज़बरदस्त। ऐं मुंहिंजी वाइफ हिन ढकण ते ॾींदी आहे मूंखे, हे ढकण ॾिसी छॾियो, मूंखे लॻे थो उनखे ॾाज में मिलियल आहे। हमेशह इन ई ढकण में मूंखे मानी मिलंदी आहे। दोस्तों हे असांजो भाउ अयाज़ अली चांडियो ऐं हिन जो भाउ जेको आहे आसिफ़ चांडियो, उहो बि असांजो फैन आहे, मतिलबु असांजो सब्सक्राइबर आहे। हे बि असांजो सब्सक्राइबर आहे। छो त 2 ॾींहंनि खे मां इहा एड्रेस ॻोल्ही ऐं गिफ्ट खणी आयो आहे, केक। वाह वाह, ज़बरदस्त। द बेकर्स। मुंहिंजो नालो आहे केक ते? न कर यार, यार ईअं वरी कीअं यार, केक ते मुंहिंजो नालो वरी कीअं? दोस्त एतिरो परे खां आयो आहे ऐं चए थो त केक ते तव्हांजो नालो लिखाया मां। अरे हा यार, इमरान चांडियो वञ आया त तूं कमाल कयो आहे। शौक़ जो को मुल्ल ई न आहे। तूं कॾहिं खां वीडियो से ॾिसंदो आहीं? तकरीबन 6-7 महीना थी विया आहिनि। 6-7 महीना थी विया आहिनि। कल्ह मां तव्हांजी वीडियो में तव्हांजे भाउ जो नालो खयो, यादि आहे न? मुंहिंजे भाउ जो नालो कयो। हल ठीकु आहे, ॿियो भाउ अची वियो आहे, हाणे ॿई तव्हां असांजा ग्राहक थी वियव। हा, केक कटणो पवंदो हाणे, ठीकु आहे? आ जा भई। अब हे दोस्त असांजो केक खणी आयो आहे, अयाज़ चांडियो, हैदराबाद मां आयो आहे, जाम शोर मां। हिन भाउ बि आसिफ़ चांडियो, अचवा हथ विझ, केक कटियो था, इमरान चांडे खे कटियो था। अब हे सालगिरह त कोन्हे, पर हाणे असांजो दोस्त आहे, फैन आहे। हा सरजी, हाँ बेटा, इधर भी लगा केर जुगाड़िया? हाने बुधा असलम बेटा जुगाड़िया? हाँ सीरियस ना है के में मसले में यार ये तो सफा ढी न तो भाई बाकी रंदा। हाँ मां सही पियो चवां। दोस्त मुंहिंजो डायरेक्टर बिल्कुलु आहे, एक्ट्रेस पे, राइटर पे, पर संजीदा ना है प्रोफेशनल कम में। ना है मतलब प्रोफेशनल ना है, प्रोफेशनल आहे, प्रोफेशनल कम में प्रोफेशनल ना है बस। यार ये किए तो चाहिए बस वो टाइम तो पंहिंजो पास करे। हाँ हाँ बिल्कुलु। तव्हांजे साम्हूं राति असांजी टॉक बि थी, मीटिंग बि थी, त बाबा अचो हिकिड़ो कमु पिया कयूं, हर शइ अच्छे तो मां चयो थी, मां अचे तो केक चई कटींदासीं, अचां थो मां अॼु। हा अॼु केक बि अथसि न हिन जो। हा केक कटी। दोस्तों हींअर मींहुं वसी रहियो आहे, हल्को हल्को। हे तव्हां आसमान ॾिसो पिया,
हल्की हल्की बूंदाबांदी थी रही है हेठि ॾिसो ये गाड़ी ते ॾिसो थोरो थोरो मींहुं वसे पियो पर मौसम कमाल आहे अॼु मौसम वणंदड़ आहे ओए कुछ पहन लो सर्दी लग जाएगी बुढ़ा साहब वॾो बिज़ी यार बस टिकटॉक तो ॾिसां बरसाती मौसम आहे साकी शराब ॾे असांखे ॾिसां नज़र त कोन थी अचे बंदि कयमि बंदि कई तव्हांजी मोबाइल खुली मां बंदि करे छॾियो बस ठीकु आहे असां बि बंदि था कयूं ॾिसो मोबाइल बंदि था कयूं दोस्तो हे ॾिसो केतिरो मींहुं वसी रहियो आहे ही ॾिसो तमामु बहितरीन मींहुं वसियो आहे मतिलबु एतिरो वधीक बि न आहे ऐं घटि बि न आहे ऐं मौसम ॾाढी भली थी वई आहे हाणे वेही माण्हू आराम सां ऐं हिकिड़े चांहि जो कप पीए दोस्तो मींहं वसी रहिया आहिनि ऐं असां हिते बीठल आहियूं ऐं हे मौसम बरसाती मौसम आहे अब छा चवंदा आहिनि बरसाती मौसम आहे शर्म तो अचे हमरा के शर्म तो अचे हा फ्री मिंट 1 2 3 बरसाती मौसम साकी शराब दोस्तों अॼु बरसाती मौसम आहे वरी चो बरसाती मौसम आहे साकी शराब ॾे तोखे बि खपे शराब बाबा तू शरीफ माण्हू ई सफ़ा बा तोखे बि खपे दोस्तो ये तिका बूटियूं पचनि पियूं ऐं ॿाहिरि मींहुं वसी रहियो आहे ऐं मथां तव्हां ॾिसो था पर्दो लॻल आहे ऐं हे असांजा हीरा ॿई टिकटॉक जा स्टार थी चुका आहिनि ऐं अॼु असां हिते टिकटॉक ठाहियूं पिया असलम भुट्टो एजाज़ बुर्रो हलो बा केक कटियो हा वा अचो बा हथ विझो अचो 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 अब चइजे छा हैप्पी बर्थडे टिकटॉक दोस्तो चवंदा आहिनि त दोस्तनि जी ख़ुशियुनि में ख़ुशि थियणु घुरिजे ऐं हीअ बि असांजा दोस्तनि वॾा ख़ुशि आहिनि मींहुं काफ़ी हाणे तेज़ थी वियो आहे ऐं असांजा यार थोरा हाणे परेशान थियण लॻा आहिनि त दोस्तो हींअर वक़्तु थियो आहे व्लॉग खे ख़तमु करण जो ऐं सी बि वधी वियो आहे असीं कंबल में अची विया आहियूं घर में पहुची विया आहियूं ऐं जिन दोस्तनि अञा ताईं चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे लाइक न कयो आहे जल्दी सां लाइक कयो सब्सक्राइब कयो ताकी नेक्स्ट वीडियो तव्हां ताईं पहुची वञे ऐं इनशाअल्लाह असीं वरी तव्हां सां ॿिए व्लॉग में गॾु हूंदासीं जेसिताईं कयूं था अल्लाह हाफ़िज़ अब घर कीअं वेंदे मां वटि पंहिंजी गाॾी आहे गाॾी त आहे पर अॻियो भरिजी वियो त यार सॼो